आगा कयूं खे ख़ैरपुर मां वरेल शाह जी रवायतुनि औरत खे मुबैना तौर कारा इल्ज़ाम में क़त्ल करण जी कोशिश कई वई आहे। जवाबदार इमाम अली जमाली कारा इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जी कोशिश कई आहे। इहो चवणु आहे सलमान जमाली जो। ख़ैरपुर मां हीअ अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। वरेल शाह जी रवायतुनि औरत खे मुबैना तौर कारा इल्ज़ाम में क़त्ल करण जी कोशिश कई वई आहे। मुतासिर नारी सलमान जमाली जो चवणु आहे त जवाबदार इमाम अली जमाली कारा इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जी कोशिश कई आहे। आगा कयूं पिया ख़ैरपुर मां वरेल शाह जी रवायतुनि औरत खे मुबैना कारा इल्ज़ाम में क़त्ल करण जी कोशिश कई वई आहे। अपडेट्स वठंदासीं ख़ैरपुर मां शकील जावरी खां। शकील, छा तफ़सील आहे? जी बिल्कुलु, ही सेक्शन ख़ैरपुर जी हद आहे वरेल शाह कॉलोनी, जितां जी रहवासण शादीशुदा औरत आहे मुस्मात सलमा जमाली। उन सहाफ़ियुनि वटि पहुची दाहींदे इल्ज़ाम लगायो आहे त संदसी माइट जवाबदार इमाम अली मुबैना तौर खेसि क़त्ल करण जी कोशिश कई आहे। हिन जो चवणु आहे त ही शादीशुदा ऐं हिकु ॿार जी माउ आहे। उन बावजूदि संदसि माइट जेको आहे खेसि क़त्ल कूड़े कारे इल्ज़ाम तहत क़त्ल करण जी जेको आहे कोशिश कई आहे। हिन खे संदसि रिश्तेदारनि संदसि जान बचाई आहे। हिन जो चवणु आहे त खेसि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में हूअ क़त्ल थी सघे थी। जी ठीकु आहे शकील, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।